ओम शांति। अॼु मावाक्य 12/6/2023। मिठा मिठा बाप का रचवंता, मीठे मीठे ॿार। मोस्ट स्वीटेस्ट बाप इन कड़वी दुनिया के बदली स्वीटेस्ट ठाहिण आया आहिनि, ताकि भी स्वीट बाप ऐं वर्सी की यादि करे मोस्ट स्वीटेस्ट ठहिणो। प्रश्न बाबा चवंता, स्वयं के परफेक्ट ठाहिण जी कहिड़ी कहिड़ी युक्तियूं बाप ॿुधाए थी। उत्तर, स्वयं के परफेक्ट ठाहिणो आहे त ईमानदारी सां स्वयं जी जांच करो कि मुंहिंजे में हाणे ताईं छा छा खामियूं आहिनि। स्वयं के परफेक्ट थियण लाइ इहा जांच करो छा छा खामियूं आहिनि। सॼे ॾींहं में मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख त नथो ॾियां। बाप की याद जी करंट वठी करे भूतन के कढण जो पुरुषार्थ करा तो ॿियनि जी सर्विस सां गॾु गॾु पंहिंजी बि सर्विस करा तो। केतिरो समय बाप जी याद में रही अथाह सुखनि जो अनुभव कंदो आहियां। सुख प्रदान केतिरो ठहियो। ये असांखे स्वयं के परफेक्ट ठाहिण लाइ ये असांखे जांच करणी आहे। ओम शांति। बाप ॿारनि खां पुछनि था, मिठा ॿार, पंहिंजो भविष्य जो पुरुषोत्तम मुख ॾिसंदा आहियो। पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो। सम्झ में ईंदो आहे कि असां भविष्य नई सतयुगी दुनिया में हिन लक्ष्मी नारायण जी वंशावली में ईंदासीं, असां सुखधाम में ईंदासीं, अथवा पुरुषोत्तम ठहींदासीं। स्टूडेंट जॾहिं पढ़ंदा आहिनि त बुद्धि में रहंदो आहे न, मां फलानो ठहींदुमि। तव्हां बि ॼाणंदा आहियो सभु विष्णु जी डिनाइस्टी में वेंदासीं। शिव जी विष्णु जा 2 रूप श्री लक्ष्मी श्री नारायण आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि अलौकिक आहे। ॿी कंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं रमण न कंदियूं। हिते तव्हां ॼाणंदा आहियो असां सत बाबा शिव बाबा जे संग में वेठा आहियूं। पूछ बाबा असांखे पढ़ाइनि था न, उहा मोस्ट स्वीटेस्ट आहे। उन स्वीटेस्ट बाप खे ॾाढो लव सां यादि करणो हूंदो। शिव जी बाप चईंदो आहे ॿारनि खे ॿार मूंखे यादि करण सां त अहिड़ा पुरुषोत्तम ठही वेंदा। बाबा खे यादि करे असां अहिड़ो पुरुषोत्तम ठही वेंदासीं। बाप जीअं वर ॾींदो आहे, वर मिलंदो आहे मिठी मिठी सजननि खे अथवा मिठी मिठी सपूत ॿारनि खे वर मिलंदो आहे। कहिड़ो वर? श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहिण जो वर मिलंदो आहे, अर्थात वरदान मिलंदो आहे। मिठी मिठी ॿारनि खे ॾिसी बाप ख़ुशि थींदा आहिनि। मिठा ॿार ॼाणंदा आहिनि हिन नाटक में सभी पाठ वॼाइनि था। बेहद जो बाप बि हिन बेहद जे ड्रामा में सम्मुख पाठ वॼाइनि था। स्वीट बाप सां स्वीट ॿारनि खे स्वीटेस्ट बाप सम्मुख नज़र ईंदो आहे। स्वीट बाप जा तव्हां स्वीटेस्ट ॿारनि खे स्वीटेस्ट बाप सम्मुख नज़र ईंदो आहे न। हाणे त बाबा खे तव्हां व्यक्त स्थिति में स्थिति करे हर कर्म करो त जीअं त बाबा असां सां ई गॾु ई आहिनि, असां सां गॾु कम ई करनि था। बाप सम्मुख नज़र ईंदा आहिनि। आत्मा ई हिन शरीर जे ऑर्गन सां हिक ॿिए खे ॾिसंदी आहे न। तव्हां आयो स्वीट चिल्ड्रन। बाप ॼाणंदा आहिनि मां ॿारनि खे ॾाढो स्वीट ठाहिण आयो आहे। इहे लक्ष्मी श्री लक्ष्मी श्री नारायण मोस्ट स्वीट आहिनि। इन्हनि जी राजधानी बि स्वीट आहे न, वैसे इन्हनि जी प्रजा बि स्वीट आहे। जॾहिं मंदिर में वेंदा आहिनि त हिननि खे केतिरो स्वीट ॾिसंदा आहिनि। उते मंदिर खुलनि, काथे मंदिर खुलनि त असां स्वीट देवी देवताउनि जो दर्शन करूं। दर्शन करण वारा सम्झंदा आहिनि स्वीट स्वर्ग जा मालिक हुया। जेका दर्शन करण ईंदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि कि इहे स्वीट स्वर्ग जा मालिक हुया न।
शिव जे मंदिर में भी केतिरा ढेर मनुष्य वेंदा आहिनि। शिव जी उहो ॾाढो स्वीट आहे। उहो स्वीटेस्ट शिव बाबा जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि मोस्ट स्वीट ठहिणो आहे न। मोस्ट बिलवेड मोस्ट स्वीटेस्ट बाप तव्हां ॿारनि सां जे सम्मुख वेठा आहिनि। शिव जी इनकॉग्नेटो आहिनि। इन्हनि जहिड़ो स्वीट ॿियो कोई थी न सघे। बाप जीअं स्वीटेस्ट जो पहाड़ आहे। स्वीट बाप ई अची करे कड़वी दुनिया खे बदिली स्वीट ठाहींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि स्वीटेस्ट बाबा असांखे मोस्ट स्वीटेस्ट ठाहिनि था। हूबहू आसमान ठाहिनि था न त जीअं हूंदो उहो ई ठाहींदो न। त अहिड़ो स्वीटेस्ट थियण जे लाइ स्वीट बाप ऐं स्वीट वर्से खे यादि त बाबा कहिड़ो स्वीटेस्ट थियण लाइ स्वीट बाप ऐं स्वीट वर्से खे यादि करणो। वर्सो छा आहे? श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहिण। बाबा बार बार ॿारनि खे चईंदा आहिनि मिठा ॿार पंहिंजे खे अशरीरी सम्झी मूंखे यादि करो त मां प्रतिज्ञा थो करां। यादि सां ई तव्हांजा सभु कल कलेश मिटी वेंदा। तव्हां एवर हेल्दी एवर वेल्दी थी वेंदो। तव्हां मोस्ट स्वीट ठही वेंदा। सिर्फ़ु बाबा खे यादि करण सां ई असांजा सभु कल कलेश मिटी वेंदा। आत्मा स्वीट रहंदी त शरीर बि स्वीट मिलंदो न। ॿारनि खे नशो रहणो खपे। मोस्ट बिलवेड बाप जा असां ॿार आहियूं त असांखे बाबा जी श्रीमत ते हलणो आहे। ॾाढो मिठो बाबा असांखे ॾाढो स्वीट ठाहींदो। मोस्ट बिलवेड बाप चईंदो आहे तव्हांजे मुख सां सॼे रतन ई निकिरणा खपनि। कोई बि कड़वो पत्थर न निकिरणो खपे। जेतिरो स्वीट ठहींदो ओतिरो बाबा जो नाम बालो कंदो। तव्हां ॿार बाप खे फॉलो करो त तव्हांखे पोइ ॿिया सभी फॉलो कंदा। बाप टीचर बि आहे त टीचर जहिड़ो ॿारनि खे शिक्षा ॾींदा न। यादि जो रोज पंहिंजो चार्ज रखो। जीअं वापारी माण्हू रात जो मुरादी संभालंदा आहिनि न त तव्हां वापारी आहियो न। बाप सां केतिरो वॾो वापार कंदा आहियो। जेतिरो बाप खे जास्ती यादि कंदा ओतिरो बाप सां अथाह सुख पाईंदा। असांखे बाबा खे जास्ती यादि करणो ताकी असां बाबा खां अथाह सुख पायूं। सुठो प्रदान ठहूं। रोज पंहिंजे अंदरि ॾिसणो आहे। जीअं नारद खे चईंदा आहिनि कि पंहिंजी शकल त ॾिसो कि मां लक्ष्मी खे वरण लाइक़ु आहियां। तव्हांखे बि ॾिसणो आहे छा असां अहिड़ा ठहिया आहियूं न त असां में छा खामियूं आहिनि। चेक करो कि असां लक्ष्मी खे वरण लाइक़ु आहियूं। छा खामियूं आहिनि। छो जी तव्हां ॿारनि खे परफेक्ट ठहिणो आहे न। बाप आया ई आहिनि परफेक्ट ठाहिण लाइ। त ईमानदारी सां पंहिंजी जांच करणी आहे असांखे। असां में छा खामी आहे जे कारण सम्झायूं कि असां ऊच पद न पाए सघंदासीं। इन भूतनि खे बजाइण जी युक्ति बाप ॿुधाईंदा रहंदा आहिनि। बाप बि सभी ॿार आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि कि कहिड़े में खामी आहे, कंहिंमें छा खामी आहे। त पोइ हुननि खे बाबा पोइ करंट बि ॾींदा आहिनि। बाबा वेही करे सभु ॾिसंदा आहिनि कि कंहिंमें छा खामी आहे। पोइ हुननि खे वेही करे करंट बि ॾींदा आहिनि बाबा कि हिननि जो विघ्न निकिरी वञे। जेतिरो बाप खे मदद करे जेतिरो बाप की मदद करे बाप जी महिमा कंदा रहंदा त इहा भूत भॼदा रहंदा ऐं तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। इन करे पंहिंजी पूरी जांच करणी आहे। बाबा चवंदा आहिनि कि जेतिरो बाप खे बाबा जे कार्य में जेतिरो मदद कंदा बाबा जी महिमा कंदा रहंदा त भूत भॼदा रहंदा। हिकु त बाबा बि ॾिसंदा आहिनि। असां बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा बि ॾिसंदा आहिनि। पोइ बाबा करण ॾींदा आहिनि। ॿियो बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि मूंखे यादि करो। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं मुंहिंजी महिमा करो त तव्हांजा इहे सभु निकिरंदा वेंदा। खामियूं निकिरंदी वेंदियूं।
हू त भॼदा रहंदा, तव्हांखे ॾाढी ख़ुशी रहंदी। इन करे पंहिंजी पूरी जांच करणी। ये ॾींहं में मनसा वाचा करणा दुख त न ॾिनो। साक्षी थी करे पंहिंजी चलन खे ॾिसणो आहे। ॿियनि जी चलन खे बि ॾिसी सघंदा आहियो, परंतु पहिरियों त पंहिंजे चलन खे ॾिसी करे सुधारो। सिर्फ़ ॿियनि खे ॾिसण सां पंहिंजी भूल थी वेंदी आहे। हर हिक खे पंहिंजी सर्विस करणी आहे न, ॿियनि जी सर्विस करण माना पंहिंजी सर्विस करण। त शिव बाबा जी सर्विस न कंदा आहियो। शिव बाबा त सर्विस ते आया आहिनि। बाबा जी असां शिव बाबा जी थोरी सर्विस करण। शिव बाबा त असांखे पंहिंजी राजधानी स्थापन कराइण लाइ सर्विस करनि था न। शिव बाबा बि सर्विस करण आया। शिव बाबा जी थोड़ी कंदा आहियूं असां, पंहिंजे लाइ राजधानी ठाहियूं था न। मिठा मिठा ॿार तव्हां वैल्यूएबल हीरा ठाहींदा आहियो न। वैल्यूएबल हीरे जवाहर जो हूंदा आहिनि, उन्हनि जी सेफ्टी जे लाइ हमेशा बैंक रखंदा आहिनि। तव्हां ब्राह्मण ॿार बि ॾाढा वैल्यूएबल आहे, जो शिव बाबा जी बैंक में सेफ्टी में वेठा आहियो। तव्हां ॼाणदा आहियो दुनिया में सभी मनुष्य मरण वारा आहिनि। तव्हां बाबा जी सेफ में रही करे अमर ठही वेंदव। तव्हांखे काल ते विजय पायो था न। तव्हां शिव बाबा जा ठहिया आहियो त सेफ थी वियासीं न। बाक़ी ऊच पद पाइण लाइ पुरुषार्थ करणो। बाबा चवनि था बाक़ी ऊच पद पाइण लाइ असांखे पुरुषार्थ करणो। दुनिया में मनुष्य वटि केतिरो बि धन दौलत हुजे, परंतु उहो सभी ख़तम थी वेंदो, कुझु बि न रहंदो। तव्हां ॿारनि वटि त सभी कुझु, तव्हां ॿारनि वटि त हाणे कुझु आहे ई न। इहे देह बि तव्हांजी न आहे न, इहे बि बाप खे ॾेई छॾी। त जंहिं वटि कुझु ई न आहे उन वटि जीअं की सभु कुझु आहे। छोकी बाबा आहे त सभु कुझु आहे न। तव्हां बेहद जे बाप सां सौदो कयो अथव न, कि भविष्य नई दुनिया जे लाइ। चईंदा आहियो न बाबा ये देह सहित सभु कुझु कखपन आहे, जो कुझु आहे उहो सभी कुझु तव्हांखे ॾियूं था। ऐं तव्हां पोइ हुते असांखे सभी कुझु ॾिजो। तव्हां जीअं सेफ थी वियो न, सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो। सभी कुझु बाबा जी तिजोरी में सेफ रखी छॾियो न। तव्हां ॿारनि जे अंदर में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाक़ी थोरो समय आहे, पोइ असां पंहिंजी राजधानी में हूंदासीं। बाक़ी थोरो समय आहे, पोइ असां पंहिंजी राजधानी में हूंदासीं। अंदर ही ख़ुशी रहणी खपे। तव्हांखे कोई पुछे त पहिरियों असां राजधानी में हलण लाइ पहिरियों असांखे हिते, बाक़ी थोरो समय, पोइ असां पहिरियों पंहिंजे घर परमधाम वेंदासीं, पोइ नई दुनिया राजधानी में ईंदासीं। त तव्हांखां कोई पुछे चओ त चओ वाह, असां त बेहद जे बाप सां बेहद जो सुख जो वरसो था वठूं। एवर हेल्दी वेल्दी ठहींदा आहियूं। असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। बाबा ॼाणदा आहिनि हिन समय कोई संपूर्ण न ठहियो आहे। माया सां गॾु तव्हांजी युद्ध पिछाड़ी ताईं हलंदी रहंदी आहे। युद्ध बंदि तॾहिं थींदी जॾहिं महाभारी लड़ाई लॻी, पोइ रिज़ल्ट जो पतो पइजी वेंदो न। पंहिंजे मथां ॾाढी नज़र रखणी आहे। ॾिसणो खपे मां मोस्ट बिलवेड बाप खे केतिरो यादि कंदो। बाबा ॼाणदा आहिनि कई ॿार यादि करण, कई ॿारनि खे यादि करण जी फुर्सत ई न आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे बाबा चईंदा आहिनि ॾाढो प्यार सां यादि करो, पोइ बि यादि न कंदा आहिनि। त सम्झदा आहिनि फुर्सत न आहे। माया पूरो समय वठी वठंदी आहे। बाप खे यादि करण जी फुर्सत न आहे। जो बदार यादि जी यात्रा ते आहे न, यादि में ई माया विघ्न विझदी आहे न। यादि भुलाए ॾींदा आहिनि। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि मिठा ॿार देही अभिमानी ठहो। योग जी ताक़त सां ई तव्हां कंहिंखे थोरो बि सम्झाईंदा त उन्हनि खे झटि तीर लॻंदो। जेके तीर लॻंदो आहे उहो हिकदमि घायल थी वेंदो। योग में रही करे कंहिंखे बि ज्ञान ॿुधाईंदासीं न त उन्हनि खे झटि तीर लॻंदो, उहो घायल थी वेंदा आहिनि।
पहिरियों घायल थींदा आहिनि, पोइ बाबा जो ठहींदा आहिनि। बाप खे प्यार सां यादि कंदा आहिनि त बाप खे बि कशिश थींदी आहे, कई त बिल्कुलु ई यादि न कंदा आहिनि। बाबा खे तरस पईंदो आहे, पोइ बि चईंदा आहिनि ॿार उन्नति खे पायो। अॻियां नंबर 8, जेतिरो उच्च पद पाईंदा ओतिरो नज़दीक ईंदा न, ऐं अथाह सुख बि पाईंदा। पतित पावन त हिकु बाप ई आहे न, हिन करे हिकु बाप खे यादि करणो आहे। सिर्फ़ हिकु बाप न, साथ साथ स्वीट होम खे बि यादि करणो आहे। सिर्फ स्वीट होम खे न, माल मिल्कियत बि त खपे न, हिन करे स्वर्ग खे बि यादि करणो आहे। पवित्र ज़रूर ठहिणो आहे, जेतिरो थी सघे ॿारनि खे अंतर्मुखी रहणो, जास्ती ॻाल्हाइणो न आहे, सदा शांत में रहो, पंहिंजो कमु कयो, सदा शांत में रहो। बाबा ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, मिठा ॿार अशांती न फैलायो, पंहिंजे घर गृहस्थी में रहंदे हुए ॾाढो शांत रहो, अंतर्मुखी थी करे रहो, ॾाढो मिठो ठहो। जाते बि रहो था हुते असांखे ॾाढो शांत रहणो आहे, अंतर्मुखी थी करे रहणो आहे, ॾाढो मिठो ॻाल्हाइणो। जाते बि रहो, असां त सदा बाबा जी गोद में ई आहियूं न, सदा ईअं यादि रखो। ईअं न सोचो त शरीर सां घर गृहस्थी में आहियूं या सेंटर ते आहियूं या विदेश आहियूं या भारत में आहियूं या काथे बि आहियूं। सदा सोचो असां आत्मा आहियूं, बाबा जी गोद में आहियूं, गोद में बाबा पंहिंजी गोद में ई असांखे वठी था हलनि। हिन करे सदा शांत रहणो आहे, अंतर्मुखी थी करे रहणो आहे, ॾाढो मिठो ठहिणो आहे, कोई खे दुख न ॾियणो आहे, क्रोध न करणो। क्रोध जो भूत हूंदो त यादि में रही न सघंदासीं। बाबा केतिरो मिठो आहे त ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि, ॿार ॾाढो मिठो ठहो, ॿाहिरि मुक्ता में न अचो, अंतर्मुखी ठहो। जीअं बाप अति लवली आत्मा प्योर आहे न, ईअं प्योर ठहिणो असांखे, ॾाढो लव सां बाप खे यादि करणो आहे। बाबा तव्हांजे सवाइ असांजे साम्हूं ॿियो कोई न अचे, बाबा तव्हांजे सवाइ असांजे साम्हूं बुद्धि में ॿियो कोई न अचे। बाप जहिड़ो प्यारो कोई आहे न, हर हिकु हुन हिकु माशूक जा ठाहींदा आहिनि, त हुन माशूक खे ॾाढो यादि करणो आहे। बाबा ॿुधाईंदा आहिनि वो जिस्मानी आशिक माशूक इकट्ठा न रहंदा आहिनि, हिकु बार ॾिसी वरितो बसि, ईअं न की आपस में शादी आदि थींदी आहे न। बाप चवंदा आहिनि मिठा ॿार मामेकम यादि करो त बेड़ो पार थी वञे। जे बाप जे जीअं मिठे बाप द्वारा असां हीरे जहिड़ो जन्म, असां हीरे जहिड़ो ठहूं था न, जे बाप सां असां हीरे जहिड़ो ठहूं था, अहिड़े बाप सां गॾु असांजो केतिरो लव हुजणो खपे न, ॾाढो प्रेम सां बाप खे यादि करणो आहे, हिकदमि ठरजी वञणो, मतलब हिकदमि बाबा चए तो शीतल थी वञणो, हिकदमि थधो थी वञणो आहे बाप खे यादि करे। जे कुझु आहे ई न, सिर्फ़ु मां ऐं बाबा, कोई ॻाल्हि मन में हुजे ई न, रोमांस खड़ा थी वञणा खपनि। जो बि डिफेक्ट आहे उन्हनि खे कढंदा वञो, बाबा चवनि था जो बि डिफेक्ट आहे हुनखे कढंदा वञो, सभु डिफेक्टनि खे कढी करे प्योर डायमंड असांखे ठहिणो आहे। अगरि थोरी बि कमी हूंदी त वैल्यू कम थी वेंदी, पंहिंजे खे ॾाढो वैल्यूएबल हीरो ठाहिणो आहे। बाप जी यादि भुलिजणी न खपे, बल्कि ॿियो ई यादि बाबा जी असांखे सताइणी खपे, बाबा जी यादि असांखे भुलिजणी न खपे, बल्कि ॿियो ई बाबा जी यादि असांखे सताइणी खपे। बाबा चई हिकदमि प्यार में समाइजी वञो। तव्हां ॿारनि खे इहो बि निश्चय आहे कि बेहद जे बाप द्वारा असां स्वर्ग जा मालिक था ठहूं, स्वर्ग जा मालिक थियण में ख़ुशी ॾाढी थींदी आहे। त बाप बि ॿारनि खे ॾिसंदा आहिनि कि हिननि में कहिड़ो कहिड़ो गुण आहे, कहिड़ो कहिड़ो अवगुण आहे।
ॿार ॼाणदा आहिनि कि बाबा चईंदा आहिनि पंहिंजी खामियुनि खे आपे ई लिखी करे अचो। संपूर्ण त कोई ठहियो न आहे, हा ठहिणो कल्प कल्प ठहिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि खामी मुख्य आहे श्री देह अभिमान जी। देह अभिमान ॾाढो असांखे तंग कंदो आहे। खामी सभी आहे असांजी देह अभिमान जे कारण। देह अभिमान जे कारण ई देह अभिमानी ॾाढो तंग कंदो आहे न। अवस्था खे वधण न ॾींदो आहे। इहा देह खे भुलिजणो आहे न, इहा पुराणी देह छॾणो आहे। दैवी गुण बि हिते ई धारण करणा आहिनि हिन शरीर में रहींदे। वञणो त कोई भी फ्लो जॾहिं असां वञूं त हुन समय आत्मा में कोई भी विफ्लो अर्थात अवगुण न हुजणो खपे। तव्हां हीरे जहिड़ा ठाहींदा आहियो न, छा फ्लो आहिनि उहे त ॼाणंदा आहियो। सभी आत्माउनि खे बाबा हिकदमि स्वच्छ करे वठी हलंदो न। चाहे असां पंहिंजी महिनत सां हाणे बाबा खे यादि करे अवगुण जांच करे अवगुणनि खे कढूं, न त अंत में धर्मराज द्वारा सजा खाई करे सभिनि आत्माउनि खे गोरो थियणो ई आहे, साफ़ सुथरो थियणो ई आहे। त छो न असां हाणे पंहिंजे अवगुणनि खे जांच करे बाबा खे ॿुधाए करे उन्हनि खे यादि करे सभी अवगुणनि खे ख़तम कंदा वञूं। असांजो मन बुद्धि संस्कार हिकदमि स्वच्छ थी वञे, कोई भी दाग न रहे। ईअं असांखे थी करे वञणो आहे। उन हीरे में बाबा चवंदा आहिनि कि हाणे कोई भी फ्लो न हुजणो खपे। तव्हां हीरा ठाहींदा आहियो न, हुन हीरनि में भी फ्लो हूंदा आहिनि, परंतु हुननि सां फ्लो खे असां दाग खे कढी न सघंदा आहियूं। हुननि हीरनि में भी फ्लो हूंदो आहे, लेकिन हुनमें जेका भी दाग हूंदा आहिनि उन्हनि खे कढी न सघंदा आहियूं। छो जी जड़ आहे न, उन्हनि खे पोइ कट करणो पवंदो आहे। तव्हां त चैतन्य हीरा आहियो न, जो भी फ्लो आहे उन्हनि खे हिकदमि कढी करे फ्लोलेस थियणो आहे। अगरि फ्लो न कढंदा त वैल्यू कम थी वेंदी। तव्हां चैतन्य हुजण जे कारण फ्लो कढी सघंदा आहियो। तव्हां ॿार हाणे अविनाशी पाठ वॼाइण सां अथक आहियो न, कॾहिं बि थकंदा न आहियो। ॼाणंदा आहियो असां अनगिनत ॿार हिन चक्कर में आया आहिनि। केतिरो इहो वंडरफुल खेल आहे न। हिन वंडरफुल खेल खे सम्झण सां केतिरी ख़ुशी थींदी आहे। हुन खेल खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। मिलंदो त कुझु न आहे न। हिन खेल खे सम्झण सां तव्हां ख़ुशि भी थींदा आहियो, तव्हां विश्व जा मालिक भी ठहींदा आहियो। हिन करे बाप रोज़ रोज़ सम्झाईंदा आहिनि, मिठा ॿार देही अभिमानी। हिन शरीर में हूंदे भी सम्झो शरीर असांजो आहे न। हिन शरीर में हूंदे भी सम्झो ये शरीर आहे न। बाबा चवंदा आहिनि अंत समय असांजो लाइफ जो शरीर एतिरो पावरफुल हूंदो कि सो शरीर हिकदमि मर्ज थी वेंदो। त बाबा चवनि था हाणे उहा अवस्था जॾहिं हाणे खां ई असां प्रैक्टिस कंदासीं न, कि जॾहिं असांखे शरीर सां कुझु कमी न करणो, असां वेठा आहियूं त हुन समय अभ्यास करो। पोइ हलंदे फिरदे भी अभ्यास कमु ईंदो। जॾहिं हथनि जो कमु आहे त बि लाइट जो हथ आहे, मुख जो कमु आहे त बि मुख जो लाइट जो मुख, अखियुनि त बि लाइट जी अखियूं आहिनि, पेर त लाइट जा पेर आहिनि। त असांखे ये पंहिंजे लाइट जे शरीर जो अभ्यास हाणे खां ई करणो। तॾहिं असां ये समझी सघंदासीं कि शरीर असांजो आहे न, बसि असां त आत्मा लाइट आहे। ये त ख़तम थी वञणो आहे न। असांखे त बाबा वटि वञणो आहे न। देही अभिमानी थियण सां तव्हां कशिश रहंदी न। पुराणे शरीर सां ममत्व कढी छॾो। हाणे त 84 जन्म पूरा थी विया न। हाणे त सभिनि खे घर वञो। ॿारनि खे सदैव इहो ई यादि रहे, टाइम त ॾाढो बचंदो आहे न। 8 घंटा धंधा दौरी करो, 8 घंटा आराम भी करो, बाक़ी 8 घंटा बाप सां वार्तालाप, रूह रिहान, रूहानी सर्विस करो। बाबा सां ॻाल्हियूं करो,
बाबा जी महिमा जा गीत गायो। बाक़ी रूहानी सर्विस केतिरी न, असां अगरि जिस्मानी बाबा ॿियनि आत्माउनि जी सर्विस कंदासीं, चाहे मन सां चाहे वाचा चाहे कर्मणा सां, त इहा रूहानी सर्विस थी वई न। माया जा भूत अगरि अंदर रहंदा त सक्सेस न थी सघंदासीं। रूहानी सर्विस में असांखे अगरि माया जा भूत अंदर हूंदा त असां कॾहिं बि सक्सेस न थी सघंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, देर सहित जो भी कखपन आहे उहो सभु कुझु बाबा जी बैंक में जमा कराए छॾियो। भविष्य जे लाइ बेहद सुख जो वरितो वठिणो। ॿियो आहे फ्लोलेस हीरो ठहिण लाइ अंतर्मुखी ठही देह अभिमान जी खामियुनि खे कढंदा वञो। हाणे कॾहिं बि अशांत न थियणो, अशांती फैलाइणी बि न आहे। स्लोगन आहे वरदान आहे, प्राप्तियुनि जी इच्छा सां इच्छा मात्रम अविद्या ठही सदा भरपूर रहण वारा निष्काम सेवादारी। बाबा चवंदा जो निष्काम सेवादारी आहे, हुननि जे साम्हूं सर्व प्राप्ति स्वतः ई ईंदियूं आहिनि। लेकिन प्राप्ति तव्हांजी अॻियां भले अचे, तव्हां प्राप्तियुनि खे स्वीकार न करो। अगरि इच्छा रखी त सर्व प्राप्ति हूंदे बि कमी महसूस थींदी। तव्हां पंहिंजे खे खाली सम्झो, इन करे इच्छा मात्रम अविद्या ठही सर्व प्राप्तियुनि सां भरपूर रहो। असांखे कोई मान ॾींदो, कोई धन ॾींदो, कोई छा चीजूं ॾींदो, त असांखे वो प्राप्ति जेकी बि असांखे मिले थी वो बाबा जी सम्झी करे यूज़ करणी आहे। मूंखे नथी मिले, बाबा मूंखां जो कराए थो हुनजे फलस्वरूप मिले थी। इच्छा न रखणी आहे। अगरि इच्छा रखी त असांखे प्राप्तियुनि में कमी अनुभव थींदी। त तव्हां पंहिंजे खे खाली सम्झो, मां त आत्मा आहियां, मुंहिंजो त बाबा आहे, असांखे त बाबा जो कराइनि था कराइनि। इच्छा मात्रम अविद्या ठही सर्व प्राप्तियुनि सां भरपूर रहो। संगम युक्त बाप दादा द्वारा जो अविनाशी आत्मा की प्राप्ति थी थी न, हुन प्राप्तियुनि जे झूले में सदा झूलदा रहो। कॾहिं सुख जे, कॾहिं शांति जे, कॾहिं आनंद जे, कॾहिं प्रेम जे, कॾहिं सर्व शक्तियुनि जे झूले में झूलदा रहो। स्लोगन आहे, पंहिंजी अव्यक्त स्थिति सां अव्यक्त आनंद, अव्यक्त स्नेह, अव्यक्त शक्ति प्राप्त करे सघंदा आहियूं। अगरि असां पंहिंजी अव्यक्त स्थिति में स्थिति करे वेंदासीं न त अव्यक्त आनंद, कुझु बाप दादा सां गॾु असां अव्यक्त वतन में अव्यक्त आनंद, अव्यक्त स्नेह, अव्यक्त शक्ति प्राप्त असांखे थिए थी। कॾहिं अव्यक्त स्थिति में स्थिति वञो, कॾहिं निराकारी स्थिति में स्थिति वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,